नज़रीन आवाज़ न्यूज़ में भलीकार आऊं आहियां बिशारत सुमरो। नज़र विझंदासीं ख़ासि ख़बरुनि ते। सिंध में समूरा तालीमी इदारा 10 महरमुल हराम ताईं बंदि रखण जो फ़ैसिलो। तालीम वारे वज़ीर सरदार शाह ऐं इस्माइल राव जो चवणु आहे त स्कूल कॉलेज ऐं यूनिवर्सिटीज़ 19 अगस्त ताईं बंदि रहंदियूं। 10 अगस्त खां इंटर जा रहियल पेपर वरिता वेंदा। यकीनी बणाईंदासीं त उस्तादनि ऐं अमले जी वैक्सीनेशन मुकमिल थी वञे। पीपल्स पार्टी कोयटा में पिंडाल सजाए वरितो। बिलावल भुट्टो ज़रदारी कुछ देर में जलसे खे ख़िताब कंदो। वॾे अंग में कारकुन शरीक। बलूचिस्तान जी अहम सियासी अॻुवाननि पारां पीपी में शमूलियत जो इम्कान। ज़रियनि मूजिबि बलूचिस्तान जो अॻूणो वॾो वज़ीर सनाउल्ला ज़हरी, लेफ्टिनेंट जनरल रिटायर्ड अब्दुल कादिर बलोच समेत अहम अॻुवान पीपी में शमूलियत इख़्तियार कंदा। परॾेही खाते जे तर्जुमान भारतीय मीडिया तरफ़ां पाकिस्तान ते लाइन ऑफ कंट्रोल खां मुबैना दहशतगर्द सरहद पार मोकिलण वारे इल्ज़ाम खे बेबुनियाद ऐं कूड़ो करार ॾेई छॾियो। ज़ाहिद हफ़ीज़ जो चवणु आहे त 9 लख खां वधीक भारतीय फ़ौज वालहरियल कश्मीर में मौजूदु आहे त पोइ इहो कीअं मुमकिन आहे। वालहरियल कश्मीर में भारत सिक्योरिटी निज़ाम ऐं निगरानी लाइ जदीद तरीन औज़ार नस्ब कया आहिनि। भारत सदाईं कुझु वक़्त लाइ अहिड़ा इल्ज़ाम वर्जाईंदो आहे। दुनिया ॼाणे थी त भारत पाकिस्तान ख़िलाफ़ बुग़्ज़ ते ॿधल किरदार कुशी जी मुहिम हलाईंदो रहंदो आहे। भारत वालहरियल कश्मीर ऐं पाकिस्तान ख़िलाफ़ रियासती दहशतगर्दी में मुलविस आहे। अल्लाह ताला जे फज़ल व करम सां पाकिस्तान कोरोना वबा जे बदतरीन असरनि खां महफ़ूज़ रहियो। कोरोना वबा ख़िलाफ़ असांजी हिकमत अमली जी पूरी दुनिया वाखाण कई। वज़ीर आज़म इमरान ख़ान जो ट्वीट। संदसि चवणु आहे त हुन पाकिस्तान जी ठाहियल इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन जो जाइज़ो वरितो। लॻे थो मुस्तक़बिल में अहिड़ियूं चूंडियूं थींदियूं जंहिं जा नतीजा समूरा उम्मीदवार तस्लीम कंदा।